इंसान जे मथे ते ऐं चेहरे ते त वार हूंदा आहिनि जेके आम तौर ते पसंदि बि कया वेंदा आहिनि, पर अक्सर जिस्म ते मौजूदु वार इन हद ताईं वॾा थी वेंदा आहिनि जो परेशानी थी पवंदी आहे। आम तासुर इहो ई आहे त मर्दनि जे जिस्म ते वधीक वार गरम रत जे करे हूंदा आहिनि। जेतोणीकि इहो तासुर आहे, पर साइंस मर्दनि जे जिस्म ते घाटनि वारनि बाबति दिलचस्प तहक़ीक़ कई आहे। साइंस मूजिबि जिन माण्हुनि जे जिस्म ते वधीक वार हूंदा आहिनि उहे मर्द ज़हानत में तेज़ हूंदा आहिनि ऐं संदनि सोचण वारो अंदाज़ आम माण्हुनि खां मुख़्तलिफ़ हूंदो आहे। एसोसिएशन ऑफ यूरोपियन साइकाट्रिस्ट जी हिकु कॉन्फ्रेंस में हिकु डॉक्टर ख़िताब कंदे पंहिंजी हिन अनोखी तहक़ीक़ खे पेश कयो हो। डॉक्टर गुज़िरियल 22 वरनि खां जिस्मानी वारनि ऐं ज़हानत विच में लाॻापे ते तहक़ीक़ करे रहियो हो। संदसि चवणु आहे त मुख़्तलिफ़ पेशनि जीअं मेडिकल, इंजीनियरिंग, साइंस समेत ॿियनि शोबनि में आला तालीम माणींदड़ ऐं ज़हीन माण्हू मौजूदु आहिनि। इन्हनि जे जिस्म ते वारनि जो अंग बि वधीक आहे। इहे घाटा वार जिस्म जे ख़ासि हिसे यानी सीने ते नज़र अचनि था। भारतीय रियासत केरला में बि इन हवाले सां तहक़ीक़ कई वई हुई, जंहिंमें इहो इंकिशाफ़ कयो वियो हो त मेडिकल ऐं इंजीनियरिंग जे शागिर्दनि जे जिस्म ते आम मर्दनि जी भेट में वधीक वार हूंदा आहिनि। दिलचस्प ॻाल्हि इहा बि आहे त ज़हीन माण्हुनि जी तंज़ीम मीनसा मूजिबि ज़हीन माण्हुनि जे सीने खां सवाइ चेल्हि ते बि घाटा वार हूंदा आहिनि।